पासे ट्रेवल करण वारा आहियूं जेको आई थिंक अॼु खां ज़रे घटि 3 घणो पंधु करण खां पोइ असां पंहिंजी लोकेशन ते पुॼी पोइ मैक ॾे कॉल क्यों मला चओ त इन कर न मश्करी हा सम्झो ॿी आहे दिल्ली असां इहो घुमण जो चक्कर ॾाढी फिटिंग अस्सलामुअलैकुम गरीब जो संग छा आखिर खुश हो तबियत सही तो उम्मीद तो कयां सब ठीक हूंदा खैरन सां हूंदा तो भाईजान फर्स्ट ऑफ ऑल हिकिड़ी मां ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां उहा ॻाल्हि इहा हुआ त जेको व्लॉग असां उन पासे ट्रेवल करण वारा आहियूं जेको आई थिंक अॼु खां ज़रे घटि 3 साल पहिरीं या 3.5 साल या 4 साल पहिरीं जंहिंमें मां मतिलबु वियो हुअमि वरी न वियो मतलब उन पासे जो व्लॉग शूट ना आहे थियल ॾिसो बलोचिस्तान नहीं वियो हैदराबाद कराची सब व्लॉग भरियल आहिनि पर उन पासे जो व्लॉग शूट ना आहे थियल सो फर्स्ट ऑफ ऑल आर यू गेस कयो कमेंट कयो असां किथे वञी रहिया आहियूं बसि हिंट इहा अथव त मां उन पासे न वियो 3 सालनि खां ज़रिए वियो हुअमि जंहिं टाइम में व्लॉग न ठाहींदो हुअमि सो हाणे वरी अॼु नसीब थो थिए सो महिरबानी करे गेस कयो कमेंट कयो त मां किथे वञण वारो आहियां विथ बागी माजिद अस्सलाम वालेकुम चलो चलें फिर जेसीं तव्हां कमेंट कयो असां निकिरूं बाइक वाइक कढूं घणो दूर बि न आहे एॾो परे बि न आहे सम्झो था वञूं बाइक ते था सम्झी सघो था बहरहाल आफ्टर 3 years ago तो चलो चलें दिस व्लॉग इज सरप्राइज असां तव्हांखे रोड ॾेखारींदासीं रस्ता ॾेखारींदासीं मन तव्हां गेस कयो सम्झो कमेंट लाज़मी कयो हिनमहिल तव्हांजी दिलि में मतिलबु छा आयो आहे तस्नीम किथे थो वञे हिनमहिल नाओ फीलिंग्स जेका हिनमहिल तव्हांजी दिलि में आहे उहा कमेंट लाज़मी कयो सो चलो चलें फिर आपसे मिलते हैं बाइक पर चल जा मेरी कुबरी चल जा मेरी कुबरी चल नी कुबरी आया है रुक जा मामा मेरो चलनी कुबरी मेरी कुबरी बुल दे कुबरी चला ड्रेस मोटा ಇದೆ ಏಡೋ ಪರೆದ ಒಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಆ ಬಸ್ ನಾನೇ ಕರಿ ನಾನು गाल सागी यार हाँ भले सागी हो जाए रुपयो असां मुल्क कर दियो ना रुपयो असां मैं पाण खे जाऊं ना कहाँ कट पे जाऊं बड़ा हरामी हो बेटा का छोड़ेंगे रुपए फुल थी थी ये थे तो ही बस फुल हाँ फुल दी गई हेलो वेयो गैस क्यों था किथे था वञूं 300 पेट्रोल ने किथे ईंदासीं गैस क्यों 307 ते सही लाल शहर वॾो परे चलो बैठे भाईजान फिर आपसे मिलते हैं मदीने हलो मक्के बाइक ते हलूं बाइक ते मक्का मदीना इंशाअल्लाह बाका छॾी त न वठी हलूं बका संगत चलो फिर आपसे मिलते हैं कि सेलिब्रिटी से फिर आपको सेलिब्रिटी तो अल्लाह ने हमें भी बनाया है देखते हैं अगर मूड बना तो किसी से मिलेंगे शीट चढ़े ले शीट यार वाह जबरदस्त संगत आर यू गेस सुञाणियो निकार के सिटी के सुञाणियो तव्हां भाई यार ॾिसो मथां यादि अची मथां कॾहिं आया हुजो
बैठा है यार भाई मन लगा मारो मत को मत ब्रेक का कॉल था अरे संगत फाइनली घणो पंध करण खां पोइ असां पंहिंजी लोकेशन ते पुॼी चुका आहियूं तव्हां ॾिसी सघो था तो हाणे तव्हां ॿुधायो हिकिड़ी लोकेशन आहे असल में सिटी मां तव्हांखे मेन पॉइंट हुन आहिनि ॾेखारियो न तव्हां सम्झी ईंदा फ़ाइदो तव्हां घुमी हलो त तव्हां सुञाणियो छा आहे ॿुधायो मूंखे जीअं त हाणे असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं असां आहियूं किथे भॼन तव्हां किथे हो ऐं नंगर वेठा था कयो शहर वेठा हूँ सूरन जे शहर महड़ में ओहो मैक ॾे काल क्यों मला चओ त कंडीशन वारा न आहे तो मसलो ही ना है को पर सही बना है छॾियो सर सही ना है बस राब्तो आहे जो आहे भाई हर भरू तव्हां नंगर कयो तव्हां करायूं असां बाबा फ़कीर फुकरा माण्हू असांजो छा वञे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाइस रिफ्रेशमेंट क्यों है काम मिलूंगा कर परदेसी आने आने थले अल्लाह तौबा संगत हाणे सीन इहो थियो आहे असां वियासीं मेड़ तो मेड़ में मोटूं मां तो वरी मां चयो थोरो मेड़ ॾियूं गिटियूं वग़ैरह घुमूं हवा गिटियुनि में अची असां किथे पुगाऊं माण्हुनि खां पुछूं था को तुंहिंजे थलो आहे को तुंहिंजे कहिड़ो रस्तो आहे को तुंहिंजे नओं रस्तो आहे हाणे असांखे हाईवे नथो लभजे असां हेॾा परेशान आहियूं हाईवे जे लाइ छा तव्हांखे ॿुधायां इहो अथव घुमणु असांजो बाबा फ़क़ीरनि जो हाणे ॾिसो यार जंग में पुॼी विया अल्लाह तौबा दुआ कयो खैरन हाईवे ते पुॼूं वरी तव्हां सां मिलूं था देवाल हाईवे ते पुॼी विया न हाईवे ते कंहिंखां पुॼी विया तव्हांखे न ॾेखारियो थलो कन्यार अलाए कहिड़ा मुल्क लताड़िया आहियूं ख़बर ई कोन्हे बीटा ॾींदा त ई कुल्फी असांजो खाऊं हाणे ॾे न पूरो कोन आयो इन कर न मश्करी बेहतरीन मुल्लो आहे खान माजिद खान कुल्फी खान छा मां ठाहींदा आहियो खीर मां जो काठी आहे वॾो सुट खीर मां ठाहींदा क्रीम आहे कोन गिंद बांगो गिंद आहे त वॾी तुली अथव असांखे जेको मिले थो असां हलायूं था सही में न यार हल वॾी काठी अथव कुल्फी खे एंजॉय कयूं वरी तव्हां सां मिलूं था आहे हाणे असांजे साम्हूं आहे सम्झो चेक इट मज़ेदार चलो पाण वञूं था ॿार थोरा सेट कराइण मां सां गॾु फाइनली असां ॿाहिरि मां थी घरु मोटियासीं वॾी असां हो कई आहे पंहिंजो वॾा 7 ज़िला लताड़िया आहिनि अंदरां जॻह असां घुरताईं घुमण में मुस्तफ़ा न कंदो दुरूद पढ़ंदा आहियूं त असांखे फोरू अॻियां मिली वेंदा नाइजीरिया जो बॉर्डर पुॼासीं वरी किनियार जो बॉर्डर किनियार हो वॾो किनियार कोलाची वरी मुंहिंजा साईं थलो वरी अलाए छा बॉर्डर क्रॉस थिया वॾी ॾाढो मुसीबत हो दुरूद पढ़ंदा हुआ चऊं त असां बचा थियो मोबाइलूं वग़ैरह हे हो सॼो सिस्टम हवा सम्झो ॿी यादि ईंदी आहे असां इहो घुमण जो चकर गिटी में अलाए किथे गुम थी वियासीं
छा मां तव्हांखे ॿुधायां इब्लीस साम्हूं बीठो आहे इब्लीस वल्ला इब्लीस अंदर तो कर इहो फज़ीलत कोन्हे का तोखे सफ़ा बद फज़ील तो ईअं दयाल कितना टाइम लगेगा भाईजान आधा घंटा भाई न कर न कर हाँ सर अरे बजरा दाढ़ी फिटिंग मैदान बाग दिलो दिया सच्ची में यार ये सही न थी ठाहियो न सही न चालू थी जाए ये सिद्धो जो तो कहीं वरी की फोन धीरे धीरे हेलो तो भाईजान जीअं त तव्हांजो भाई थियो आहे रेडी बिल्कुलु ॾिसो मतिलबु वार असां हेॾा हल्का कोन कराया अथई सम्झो इलाही नॉर्मली सो जेका मेन ॻाल्हि हुई मेन टॉपिक हुयो मूंखां सुबुह इंट्रो करण ई विसरी वियो हाणे फ्रेश थी विया मां भला तव्हांखां ॿुधायां फस्ट ऑफ ऑल अॼु आहे 15 शोबान जेको भलारी राति आहे नफ़िल पढ़बान छा सिस्टम आहे ॿी मेन ॻाल्हि त अॼु मुंहिंजो मामो साईं वेंदो हितां सुभाणे आहे हुनजी फ्लाइट सो असल में सीनी वाज नारे असां नथा वञूं छो जो दादू मां 90 माण्हू आहिनि जंहिंजी गॾु फ्लाइट आहे सो उन हिसाब सां हुननि 2 कोचूं पंहिंजूं कयूं आहिनि बुक सो हितां वेंदा दादू ताईं दादू वारे कोचुनि में वेंदा 90 मुसाफ़िर 2 कोचुनि में सम्झो था जंहिंजी मतिलबु हिकिड़े ई जहाज़ में आहे टिकेटूं सभिनि जूं ऐं उहे सऊदी तरफ़ उमिरि जी तरफ़ रवानगी कंदा सो हाणे असां तव्हांखे पंहिंजे मामे सां मिलाईंदासीं उनखे रिक्वेस्ट कंदा असांजी दुआ कयो असां अचूं ऐं चूं चूं तव्हांखे ॿुधण में ईंदी हूंदी ओ माय गॉड क्या हो सकता है ओ तेरी खैर क्या करती भाईजान इहो तो असांजे समय जो शौक़ु अब्दुल समद जो हे बचा वता नहीं मां बि ॾाढो शौक़ु मां उन्हनि लाइ बंदि कयनि छॾनि विड़नि ॼण नांग रखियो अथई न हालत ॾिसो सो चलो रोड पे चक्कर लगाएं फिर आपसे मिलते हैं अॼु वरी माण्हू शैतानगिरी कंदा बम हणंदा जीअं थींदो आहे मां सिस्टम घर में न पर पाड़े में इन हिसाब सां